अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, TLP कलदम TLP जेका आहे उहा पंहिंजो मार्च रोके नथी। शेख रशीद साहब जो चवण त मार्च रोके वठो, न त मुंहिंजे हथनि मां ॻाल्हि निकिरी वेंदी। शेख रशीद साहब जो चवण त साद रिज़वी जेके TLP कलदम जा जेके सरबराह आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं। प्राइम मिनिस्टर साहब पर जॾहिं NSC जूं जेके ॻाल्हियूं आयूं, नेशनल सिक्योरिटी कमेटी जेका मीटिंग थी उन मां जेके ॻाल्हियूं आयूं उन मां इहे ई साम्हूं आयूं त भई कानून जे दायरे में टॉक्स थींदा। बाक़ी साद रिज़वी जी असां बेल मतिलबु उनजी रिहाई जे लाइ का ॻाल्हि न थींदी आहे, एम्बेसडर जे लाइ बि का ॻाल्हि न थींदी। ॾिसो अजीब हिकिड़ी कंफ्यूज स्टेट आहे, हिकिड़ी कुझु सम्झ मुंझारे जो शिकार आहे सरकार, ऐं सरकार जा वज़ीर बि ख़ुदि मुंझारे में आहिनि। ऐं मुंझारो इन करे ई हूंदो आहे छाकाणि त को हिकिड़ी फर्म ऐं हिकिड़ी चिटी पॉलिसी न हूंदी आहे सरकार जी। फवाद चौधरी चए थो ॻाल्हियूं न थींदियूं, फवाद चौधरी चए थो हथियारबंद तंज़ीम आहे, शेख रशीद चए थो न ॻाल्हियूं थींदियूं। हू फवाद चौधरी पारां माज़रत पियो करे शेख रशीद साहब, हू चए पियो ॻाल्हियूं न थींदियूं, हू चए पियो थींदियूं। पोइ वरी अजीब आहे मीडिया ते इंस्ट्रक्शन आहिनि त हीअ कलदम तंज़ीम आहे, हिन जो मौक़ुफ़ न हलायो, हिन जो हीअ न हलायो, चलो न हलाईंदा मीडिया। तव्हां उन कलदम तंज़ीम सां वेही टॉक्स कयो पिया, मिंथू कयो पिया त ॻाल्हियूं कयो। भई जॾहिं कलदम तंज़ीम आहे, मीडिया ते पाबंदी आहे हुनजी ख़बरूं न हलाइण ते, तव्हां उन कलदम तंज़ीम सां छो पिया ॻाल्हियूं कयो? अजीबो ग़रीब गुफ़्तगू आहे, अजीबो ग़रीब नैरेटिव आहे त प्राइम मिनिस्टर साहब जो बि जेको हीउ बयानु आहे, मौक़ुफ़ आहे त नेशनल सिक्योरिटी कमेटी खां पोइ त जनाब कानून जे दायरे में ॻाल्हियूं थींदियूं। कानून जे दायरे में त हू तंज़ीम ई कोन्हे। अगरि हू तंज़ीम जेका आहे उहो कलदम आहे तो कलदम कंहिंखे तव्हां बंदिश कंहिंखे विझंदा आहियो जेको कानून जे दायरे खां ॿाहिरि हूंदी आहे। त जॾहिं हू कानून जे दायरे में सॼी तंज़ीम न आहे त हुन सां ॻाल्हियूं कीअं कानून जे दायरे में ईंदियूं? सो हिकिड़ी अजीब कंफ्यूज स्टेट आहे। शायदि घबराहट जेका आउं सम्झां थो, जेको शेख रशीद साहब जी त बॉडी लैंग्वेज मां हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त हू कंहिं सूरत जेको आहे हू एक्शन जे हक़ में न आहे। छाकाणि त हू 15-16 दफ़ा पहिरीं वज़ीर रहियो आहे, उनखे ख़बर आहे ॾींहं अचणा वञणा आहिनि। सुभाणे को हुनजी वज़ारत दाख़िला जे दौर में को ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु थी वियो त हिन खे सुभाणे पिंडी में सियासत करणी आहे, फिरणो आहे, त इंसान लाइ हू पंहिंजे हथनि ते को अहिड़ा दाग़ रखणु नथो चाहे। अॼु इमरान सरकार आहे, सुभाणे न हूंदी। त शेख रशीद त उन हवाले सां तमामु घणी कोशिशि करे पियो ऐं बार बार चए थो हाणे मूं रेंजर्स खे इख़्तियार ॾेई छॾिया आहिनि, माना हाणे जेको थियो हू ॼाणी। सो पर आउं सम्झां थो त इमरान सरकार बि जेको अञा ताईं हू मार्च हिते पहुची वियो आहे, डेरा गाज़ी ख़ान पहुची वियो, फलाणा ख़ान पहुची वियो, मियाँ चुन्नू मियाँ फेरू अलाए किथे किथे पहुची वियो मार्च। भाई ने रोकियो उते ही, अगर रोकणो है। आज भी इम्कान है बातचीत होगी, आज भी इम्कान है ये होगा। भाई छा पिया कयो? हिकिड़ी सिधी ॻाल्हि आहे त हू यानी हिकिड़ी तंज़ीम जेका आहे जंहिंखे तव्हां चओ था त हू बैंड आउटफिट आहे, बंदिश पियल आहे, कलदम आहे, तव्हां ज़रे घटि मिंथू पिया कयो, ॻाल्हियूं कनि। ख़दशो मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे ख़ान साहब खे या ख़ान साहब हुकूमत खे इहो आहे त हितां उहो ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो अलमियो जनम न वठे जेको जवाज़ बणिजी वञे कि सरकार जे फ़ारिग़ थियण ते। हू हिन में इहो कंफ्यूज़ड आहिनि ऐं ढिॼनि इहो पिया या लवाइन इन करे पिया त हिन मां को अहिड़ी शइ न निकिरी अचे, अहिड़ो कुझु को ॿियो विच मां खेल न खेॾी वञे। ॾिसो न सिंपल ॻाल्हि आहे, हींअर 4 पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि ऐं गन शॉट आहे, यानी गोली लॻी आहे, चाहे को पत्थर सां या हथोड़े सां कोन मारियो अथनि, यानी मुज़ाहिरीन आर्म्ड आहिनि, हथियार आहिनि हुननि वटि। 4 पुलिस एहलकार शहीद किया अथनि, अलाए 80-90 ज़ख़्मी किया अथनि, ऐं हुन मां बि 5-6 सख़्तु शदीद ज़ख़्मी आहिनि। गन शॉट्स आहिनि, हथियार हले पियो। रेंजर्स खे बि जेको इख़्तियार मिलिया आहिनि उहे मिलिया आहिनि त शूट एट साइट जो हुननि खे मतिलबु शूट करण जो हाणे हुननि खे कंहिंखां परमिशन न वठणी आहे, इख़्तियार मिली विया। ऑब्वियसली हिकिड़ी पैरामिलिट्री फोर्स जे साम्हूं अगरि हुतां हुननि मां कंहिं या विच मां कंहिं फायर कयो रेंजर्स ते त पुलिस न आहे, रेंजर्स जवाबी फायरिंग कंदी। ऐं पोइ जेको थियो अच्छा, पर पोइ शेख रशीद साहब जेको इहे ॻाल्हियूं गॾु गॾु कनि था पिया त अॼु बि चयो अथऊं त इन्हनि जा जेके TLP वारनि जा व्हाट्सएप ग्रुप्स हलनि था पिया जेके इंडिया, US ऐं UK मां हलनि था पिया। वो तो अलाए साउथ कोरिया, साउथ अफ्रीका, अलाए किथां किथां चए पियो। साउथ कोरिया, साउथ अफ्रीका। व्हाट्सएप मूंखे ख़बर न व्हाट्सएप ते छा पियो हले, मूंखे अंदाज़ो कोन्हे त व्हाट्सएप ते छा पियो हले, लेकिन शायदि तासुर इहो ॾियनि पिया
हिते वारा त ॿधा अथनि जेके पाकिस्तान में हिननि जा व्हाट्सएप जी हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ या सोशल मीडिया ते जेके FIA उनखे पखेड़ीनि पिया हिननि जो मौक़ुफ़ खे, पर जेके पॾे में आहिनि शायदि इहो तासुर शेख रशीद साहब ॾियणु चाहिनि पिया त पॾे ई हथु मुलविस आहे। अच्छा, ॿियो गॾो गॾु अॼु परवेज़ इलाही साहिबु चौधरी परवेज़ इलाही साहिबु चयो त इन मामले ते ई त जेका आहे पंहिंजी अना खे साइड करके ईगो खे साइड करे ऐं ॻाल्हाइणु खपे असांखे हिननि सां TLP वारनि सां, ऐं जॾहिं तव्हां दुश्मन मुल्क सां ॻाल्हाए सघो था त पोइ पंहिंजे मुल्क में माण्हू जेके आहिनि उन्हनि सां छो नथा ॻाल्हाए सघो। पर में हिकिड़ो सुवाल ज़हन में अचे थो त परवेज़ इलाही साहिबु प्राइम मिनिस्टर साहिब जे रेफरेंस सां था चवनि त प्राइम मिनिस्टर साहिब खे जेको आहे उहो छो पहिरियां बि इल्ज़ाम लॻी चुका आहिनि ईगो जा। ॾिसो, परवेज़ इलाही साहब ऐं शुजात साहब शायदि हाणे बुज़ुर्ग थी विया आहिनि, तबियत बि ठीकु न आहे, न त तव्हांखे यादि जेके जामिया मस्जिद वारो डेडलॉक क्रिएट थियो हो, इहो लाल मस्जिद वारो, जामिया मस्जिद न लाल मस्जिद वारो इस्लामाबाद वारी, त उते बि आख़िरी टॉक्स करणु शुजात साहब ऐं परवेज़ इलाही साहब ऐं हीअ सभु विया हुआ उन्हनि सां ॻाल्हाइण लाइ, हुते जेके मौलवी हज़रात हुआ। अकबर बुक्टी सां बि ऑपरेशन खां पहिरीं चौधरी शुजात ऐं मुशाहिद हुसैन मिलण विया हुआ, पोइ हू मुज़ाकरात करे निकिता ऐं अकबर बुक्टी जे सॼे हुन एरिया ते पोइ ऑपरेशन शुरू थी वियो। हितां ही लाल मस्जिद मां ॻाल्हियूं करे निकिता त वरी हिते ऑपरेशन शुरू थी वियो। परवेज़ इलाही जॾहिं ही चौधरी गुजरात जा ॻाल्हियुनि लाइ विच में पवनि था त मूंखे डपु लॻे थो त ॼाण कमु शुरू थियो। अलाह पनाह ॾे, माज़ी में हिननि जी जिथे बि हिननि डायलॉग लाइ इंटरवीन कयो आहे उते वरी ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ शुरू थी वियो आहे कमु। जी हाँ जी हाँ। अच्छा, मगर जे इहा सॼी सिचुएशन जेका हाणे आहिस्ता आहिस्ता लॻे थो त पियो ॼण माना एस्केलेशन जी तरफ़ वञे थी पई, छो जो स्टॉपेज त न अचे कोन थो कहिड़े बि तरफ़ सां। गवर्नमेंट बि अञा होपलेस नज़र अचे थी त का नेगोसिएशन मां को कुझु अचीव थिए। अॼु बि शेख रशीद साहब चयो त असां जेको आहे उहो साद रिज़वी सां पाण सां नेगोसिएशन कंदासीं, त माना हू त पंहिंजी फुल कोशिशि करे थी वञणु सरकारी नज़र तो। ॿिए तरफ़ नेशनल सिक्योरिटी काउंसिल कमेटी मां जेको मौक़िफ़ नज़र आयो उहो थोरो स्ट्रॉन्ग मौक़िफ़ नज़र आयो। ॿ मौक़िफ़ गवर्नमेंट जा त बिल्कुलु क्लियर आहिनि, त हिकिड़ो त शेख रशीद साहब जो जेको सॉफ्ट चवनि था ॻाल्हियूं करणियूं आहिनि, हिकिड़ो चवनि था त भई कहिड़े बि तरीक़े सां ॻाल्हियूं न आहिनि थियणियूं ऐं गैर क़ानूनी कमनि सां ॻाल्हियूं न थींदियूं। पर ॻाल्हि इहा सम्झ नथी अचे त इहा आहिस्ता आहिस्ता सिचुएशन एस्केलेट थिए थी, रुकिजे नथी। एक्चुअली वॉर ऑफ नर्व्स थियनि पियूं न, असाबनि जी जंग आहे। ठीकु आहे, रियासत हूंदी आहे, हुकूमत हूंदी आहे, उनजा आसाब मज़बूत हूंदा आहिनि, हुन वटि वसीला हूंदा आहिनि, सभु कुझु हूंदो आहे। पर अगरि हिकिड़ो प्रेशर ग्रुप बि ईअं पेर ॿधी बीह रहियो आहे कंहिंजे बि ईमा ते या पंहिंजे ई ज़ोर ते, त जीअं कल्ह ॻाल्हि कई पई, अॼु शेख रशीद साॻी ॻाल्हि कई आहे त स्कूल बंदि आहिनि, एम्बुलेंसिस बंदि आहिनि। ज़ाहिर आहे हुते सॼो पंजाब, GT रोड बंदि थियण जो मतिलबु सॼो पंजाब जेको आहे पैरालाइज़ थियल आहे। जी हा जी हा। ऐं इस्लामाबाद पिंडी अलॻि पैरालाइज़ थियल आहे। जी त ख़ुदि सरकार बि त हिन में एग्ज़ॉस्ट थींदी न। ऐं दुनिया में तव्हांजो छा इमेज पियो ठहे, हिन खे जेको बि करिणो अथनि, लेकिन बहरहाल हू हिकिड़ी पेशेंस जी गेम थिए पई। ऐं शेख रशीद ऐं हिन टाइप जो जेको एलिमेंट आहे, हर दौर में हर हुकूमत में हिकिड़ा हॉकिश एटीट्यूड रखंदा आहिनि ऐं हिकिड़ो थोरो थधो रखंदा आहिनि। हीअ मज़ाहमती ऐं मुफ़ाहमती जेको आहे हर हुन में हूंदा आहिनि, हर हुकूमत में हूंदा आहिनि, हर पार्टी में हूंदा आहिनि। त फवाद चौधरी साहब जंहिं स्कूल ऑफ थॉट खे हुकूमत में रिप्रेज़ेंट करे पियो, उहो हॉकिश आहे त बसि वारो कयो, देरि न कयो, गैर क़ानूनी आहे। वेरस शेख रशीद ऐं हीअ जेको एलिमेंट आहे, चए थो न आख़िरी मिनट ताईं कोशिशि कयो, आख़िरी मिनट ताईं कोशिशि कयो, मतां हू टुटी पवनि ऐं हुननि जे न पिया टुटनि, इहा ख़ुदि मूंखे हैरत पई थिए। एग्ज़ैक्टली वॾी हिकिड़ी हैरत पई थिए, सची ॻाल्हि आहे। हीअ कोई का वॾी को तारीख़ रखंदड़ जमात कोन्हे जंहिंजे ते हिन को 20-25 सालनि खां हलंदड़ जमात आहे, जो वॾो को ही जिन्हनि बि जीअं ठही जेको थियो उन ते नथा ॻाल्हायूं। सो हिकिड़ी न पिया टुटनि, इहा मूंखे हैरत पई थिए। अच्छा, पर अगरि जे थोरो हिस्ट्री ते ॾिठो वञे त असां वटि मोर और लेस जेके बि गवर्नमेंट्स हटियूं आहिनि या गवर्नमेंट्स खे जेके कंफ्यूजन्स आहियूं आहिनि, तक़रीबन जेके आहिनि उहे रिलीजियस पॉलिटिकल पार्टीज़ सां आहियूं। न ईअं न आहे, ईअं आहे बि, ईअं न बि आहे। ऐं लेकिन बहरहाल रिलीजियस पार्टीज़ करे पावर में न आयूं आहिनि। ॾिसो, ही असां वटि प्रेशर ग्रुप्स तौरु यूज़ थियूं आहिनि। पोइ हाणे कुझु पार्टीज़ मञनि थियूं त इस्तेमालु थियूं, कुझु पर मञे कहिड़ी कोन थो, लेकिन इहो आहे त इहे इस्तेमालु थींदियूं रहियूं आहिनि। हिन में को शक त कोन्हे त जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ख़िलाफ़ ही जेके मज़हबी जमातूं ऐं सभु कठियूं थियूं हुयूं PNA जी सूरत में, त अमेरिकन्स ऐं वेस्ट जो छा इंट्रस्ट हो हुन महिल ZAB जे हवाले। सो इन तहरीकनि जे पोयां, मुख़्तलिफ़ मामलनि जे पोयां, मुख़्तलिफ़ मज़हबी सेक्टेरियन फ़िरका वाराणे मामलनि जे पोयां कुझु त हुजे थो। जी हा, कुझु न कुझु त हुजे थो पियो। ठीकु आहे सभु। सभु अॻिते हलो था पिया त असांजी कल्ह बि ॻाल्हि थी त शायदि बचत थी वञे या नज़र अचे कुझु बचत थी वञे जमात उलमा जी।
अच्छा कॉलर वठी वठो। डॉक्टर अहमद लगारी हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब छा चवणु चाहींदा? हाँ कहीं साईं साहब खे बि सलाम। वालेकुम आज ताईं बि साईं साहब ज़िक्र थियो त साईं चयो त अञा ताईं कोन पियो लॻे त कंहिं स्ट्रेटजी जे तौर ते हिननि खे अलाउ कयो वियो आहे पंहिंजे मौलवी हज़रात खे त ही वञनि पिया इस्लामाबाद में। मुंहिंजो उन सां लाॻापियल हिकिड़ो ॿियो सुवाल आहे साईं खां त साईं छा पियो आहे ॾिसनि त असांजे मौलवी हज़रात तहरीक लबैक वारनि जो एहतजाज ऐं अॼु जेको असांजो अपोज़िशन जो एहतजाज थियो आहे साईं अॻियां किथे हफ़्ते में या 10 ॾींहंनि खां पोइ हिननि खे किथे मर्ज थींदे इहो एहतजाज नज़र अचे थो? महिरबानी सर। ठीकु आहे ठीकु आहे। न डॉक्टर साहब मूंखे हीउ मर्ज थींदे नथो नज़र अचे। बिल्कुलु अलॻि अलॻि एजेंडाज़ ऐं अलॻि अलॻि हिननि जा ही त मूंखे ई मर्ज थींदे नज़र नथो अचे। हा ऑल्दो इहो थी सघे थो त हीअ अगरि ख़ैर आफ़ियत सां हीअ जेको हींअर GT रोड ते लका हले पियो इहो अगरि ख़ैर आफ़ियत सां हल थी वञे थो त छाकाणि त मुल्क में हिकिड़ो मोमेंटम वेझी वियो। न मोमेंटम न हिकिड़ो अफ़रा तफ़री थियल आहे त उन अफ़रा तफ़री खे थी सघे थो अपोज़िशन कंटिन्यू करणु चाहे। ऐं हीअ जेको अॼु पीपल्स पार्टी या नवाज़ लीग वारनि बि कयो पर मोस्टली सिंध में पीपल्स पार्टी कयो हीअ हिकिड़े तरीक़े सां हुन GT रोड वारी शइ खे काउंटर करणु बि आहे हिकिड़े तरीक़े सां। जी हा ज़रूरी न आहे त हिकमत अमली तहत कयो वियो हुजे पर इहे सिधी अणचे सिधी तरह त भई हू महांगाई वारो इशू किथे वियो। एग्ज़ैक्टली सिर्फ़ु सॼी मुल्क जी नज़रूं लॻी पयूं आहिनि त भई हू ईंदो किथे पहुतो मार्च छा थींदो कीअं थींदो। हू पेट्रोल जी क़ीमत वधे पई बिजली जी क़ीमत वधे पई IMF वरी चए पई त ऐं शौकत तरीन साहब हू जेको टैक्स रैशनलाइज़ेशन जी ॻाल्हि पियो करे ही टैक्स रैशनलाइज़ जॾहिं टैक्स थींदो त बसि माण्हुनि जी दाहूं निकिरी वेंदियूं। रैशनलाइज़ेशन जेका चवनि पिया शौकत तरीन साहब त टैक्स रैशनलाइज़ेशन थींदी त टैक्स रैशनलाइज़ेशन में ज़ाहिर पेट्रोल ते टैक्सिस वधंदा। जी हा जी हा जी लेवी वधंदी जी हा जी हा त पोइ हींअर पेट्रोल जिथे आहे पोइ सो उहो सभु कुझु त ही बेसिकली नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी त माण्हुनि खे हुन इशू खे जहिड़ो रखणु चाहिनि थियूं त महिरबानी कयो रुगो हू न ॾिसो असल ॻाल्हि न विसारियो। जी हा असुल ॻाल्हि न विसारियो जेका हिन वक़्तु हले थी पई। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु मंसूर सूमरो ठरी मीर मावा। जी सूमरो साहब छा सुवाल हूंदो? सर वालेकुम अस्सलाम। जी सरकरालन खुश आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। साईं टीवी जो आवाज़ बंदि करे ॻाल्हाइजो साईं। जी सर टीवी आवाज़ बंदि आहे। सर मुंहिंजो सुवाल इहो आहे त महांगाई रोज़ वधंदी थी वञे ग़रीब माण्हू जो कीअं जीने में गुज़ारो थींदो? ठीकु आहे साईं। अच्छा गवर्नमेंट बि त मां चयो हिन में अगरि गवर्नमेंट बि कल्ह जेको फाइनेंस मिनिस्टर आहे उन्हनि कल्ह इशारो त ॾेई छॾियो त इन्फ्लेशन जेका आहे उहा अञा वधंदी छो जो प्राइस हाइक पेट्रोल में बि थियणी आहे ऐं बिजली लाइ अॼु गवर्नमेंट जेको आहे 1 रुपयो ऐं 30 पैसा जेको आहे उहो मंज़ूरी ॾेई छॾी आहे। ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे IMF भले अमेरिकन सिग्नल्स पॉज़िटिव अची विया हुजनि पर IMF सोड़ो त कंदी रहंदी न पाकिस्तान खे। ज़ाहिर तव्हां IMF प्रोग्राम ते हलो था सो हू त अगरि पाण हिन में साज़िश न बि ॻोल्हियूं अगरि पाण चऊं न का साज़िश न आहे कुझु न आहे अमेरिका न आहे कुझु मसइलो न आहे पाकिस्तान खे फाइनेंशियली क्रिपल न करिणो आहे कुझु कॉन्स्पिरेसी थ्योरी न बि ॻोल्हियूं त बि ॻाल्हि सिधी आहे त जेको कर्ज़ु ॾिए थो उहो पंहिंजे शर्त लॻाईंदो न त भई तव्हां कमायो हूंदो त सुभाणे मूंखे वापसि कंदो न। सो महांगाई त वधंदी रहणी आहे। हीअ जेको उहो ई आहे त हिन GT रोड जे हीअ जेको कुझु थिए पियो लका GT रोड ते जेको हले पियो किसो हिन बेसिकली हुकूमत खे हिकिड़ी तरीक़े सां मतिलबु इहो आहे त माण्हुनि खे फ़िलहाल त विसारे छॾियो आहे त महांगाई केतिरी आहे सभिनी जो ध्यानु हुते लॻो पियो आहे। जी हा हुते लॻो पियो आहे न त असल इशू त हे हुयो जेको वॾी मुश्किल पहुचाए सघे पियो। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु नज़ीर बलोच मीरपुर ख़ास मां। जी बलोच साहब छा चवणु चाहींदा? हा साईं सभु खां पहिरीं त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हा मुंहिंजो सवाल आहे साईं अली काज़ी साहब जिन सां त ही पाकिस्तान एटमी मुल्क आहे ऐं हिनजी आबादी 22 करोड़ खां बि मथे थी वई आहे ऐं हिन वक़्तु जेके मुल्की हालात आहिनि पंहिंजो दाख़िली तौर ते ऐं ख़ारिजी तौर ते ऐं मुआशी हालात जेके आहिनि इहे इंतिहाई नाज़ुक सूरत हाल मां गुज़रनि पिया। ही कीअं था ॾिसो त इमरान ख़ान जे करे ही 22 करोड़ अवाम ही जेको सफ़र करे पई कि नाअहल मुंहिंजी मुराद आहे त ही नाअहल गवर्नमेंट जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे जेका इस्टेब्लिशमेंट जी मदद सां ही आई आहे त हाणे इन खे अवां कहिड़े हिसाब सां ॾिसो पिया त ही जेको इहो GT रोड ते हुन जो कब्ज़ो लॻो पियो आहे
तहरीके लबैक वारनि जो ऐं पंहिंजो छा छा आया इहे बैरूनी एजेंडे ते कमु कनि पिया या ही हिकिड़ो तरीक़ेकार कहिड़े हिसाब सां ही मुल्क जे लाइ इंतई सेंसिटिव सूरत हाल पैदा कई आहे ऐं आवाम ते पंहिंजो महांगाई सभिनी ॻाल्हियुनि खे विसरी इन सूरत हाल में लॻी पई आहे। तव्हांजी वसी नज़र आहे ऐं तबसरो तव्हांजो माशाल्लाह ज़बरदस्त हले पियो, इन ते ॻाल्हाईंदा साईं। ठीकु आहे बलोच साहब, ॿियो बि कॉल अशफाक अली सखर मां। जी अशफाक साहब, छा चवणु चाहींदा? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं काज़ी साहब खां इहो सवाल पुछिणो आहे TLP जे बारे में, त जॾहिं बि असां पंहिंजे मज़हबी वोट खे पंहिंजे मफ़ाद लाइ इस्तेमालु कंदासीं त उन जा इहे नतीजा ज़रूरु निकिरंदा। इहो TLP जेको आहे इन जो वोट बैंक आहे बाक़ाइदगी सां। पाकिस्तान जी वॾे में वॾी पंजी जमात आहे, पंजाब जी 3 नंबर जेको आहे जमात आहे। 22 लख वोट इन हासिल कया आहिनि। इनखे बैंड आउट कीअं थो करार ॾेई सघे? ठीकु आहे साईं, जेकॾहिं हिनखे बैंड आउटफिट कराए ॾे सघे थो त नफ़ीस माण्हुनि जे बारे में छा ख़्यालु आहे? कराची जा जेके नफ़ीस माण्हू आहिनि। ठीकु आहे साईं, जेको बलोच साहब ॿियो ख़ासि मां चयोसीं, बिल्कुलु हिकिड़ी नाज़ुक सूरत हाल आहे। पर बलोच साहब, मूंखे ख़बर न आहे तव्हांजी उमिरि छा आहे, पर मूं त जॾहिं खां होश संभालियो आहे पाकिस्तान हिकिड़े नाज़ुक दौर में ई गुज़रे पियो। अलाह पे पनाह ॾे, हिन महिल ताईं त गुज़रूं पिया, लेकिन फैक्चुअली बि हींअर हिकिड़ी तमामु सिचुएशन गंभीर आहे। हीउ जेको ख़िते में जेको थिए पियो अफ़गानिस्तान ऐं हीउ जेको, त हिन हिकिड़ी इहा ॻाल्हि अॼु खां 4-5 साल अॻु बि माण्हू कंदा त ग्रेट गेम जो शुरू थियण वारी आहे ऐं उनजो आगाज़ हिन ख़िते मां थियणो आहे। सो इशारो इहो ई हूंदो त चाइना ऐं अमेरिका मुख्य, पर उहो वाक़ई में ॻाल्हियूं सही साबित पियूं थियनि त हिक ॿिए जे साम्हूं थी बीहनि पिया ऐं अफ़गानिस्तान में पाकिस्तान जो रोल ऐं पोइ जीअं इनख़ला थियो अमेरिका जो ऐं जेको सभु कुझु थिए पियो, हिन सॼी सूरत हाल में पाकिस्तान जो रोल हर लिहाज़ खां क्रिटिकल थिए थो, छाकाणि त हीउ पाकिस्तान अमेरिका जो अलाए हींअर ताज़ो अञा कुझु अधु ॾहाको अॻु ताईं सफ़ा वेझो इतिहादी हो, पर गॾोगॾु लेकिन हाणे हू चाइना सां तमामु वेझो थियल आहे। सो मुख़्तलिफ़ पाकिस्तान खे हिकिड़ी मुख़्तलिफ़ सूरतनि में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां घेरो तंग करण वारी सूरत हाल त आहे, लेकिन असांखे इहो ॾिसणु खपे त जेको दुश्मन आहे, जेको पाकिस्तान जो हामी न आहे, चलो दुश्मन जो लफ़्ज़ बि आहिनि ऐं कुझु आहिनि जेके हामी न आहिनि पाकिस्तान जी पॉलिसीज़ जा, त हू त जेको कनि पिया त हू त तव्हांजा मुख़ालिफ़ आहिनि। ॾिसणो त इहो खपे त असां पाण छा कयूं पिया ऐं एटलीस्ट फॉर द लास्ट जेको पोस्ट मुशर्रफ एरा आहे, अगरि पाण डिघे माज़ी में न वञूं, पाण मुशर्रफ साहब जी हुकूमत खां पोइ जा जेके हीउ दौरु आहे 1.5 ॾहाको तक़रीबन, पाण सिर्फ़ु इन में ॾिसूं त थियो छा आहे। त अगरि तव्हां उनमें ताना बाना जोड़ींदो त तव्हांखे सिंपल ॻाल्हि इहा ई सम्झ में ईंदी त असांजी छाकाणि त दाख़िली असां हिकिड़ो परपैचुअल हिकिड़ो मुस्तक़िल बहरान कंटिन्यू रखियो आहे। कॾहिं हू शिदत वठे थो, कॾहिं हू घटिताई वठे थो। असांजा ई ऐं हुन में को हिकु हाणे हज़ारे वाक़िया ऐं हज़ारे शयूं आउं कोट करे सघां थो, पर मुख़्तसर इहो आहे त ज़ाहिर अगरि तव्हांजी दाख़िली सूरत हाल ठीकु न आहे, उनजो तव्हांजी मईशत ते फाइनेंशियल सिचुएशन ते असरु पए थो। ऐं उहा जॾहिं हाउस एंड ऑर्डर ठीकु नथो हुजे, जंहिंजे करे डॉन लीग्स में वॾो गोड़ थी वियो, बाद में सभु मञनि था त हाउस, हाणे अॼु असांजी पॉलिसी आहे त हाउस एंड ऑर्डर त आणियो न। असां ज़ाती रंजिशनि में, ज़ाती चपकुलेशन में, या केरु बालादस्त हुजे ऐं केरु ज़ेरदस्त हुजे, इन चक्कर में हिन मुल्क में असां हिकिड़ी परपैचुअल हिकिड़ी मुस्तक़िल बहरान खे रहण ॾिनो आहे, बल्कि ठाहियो आहे। ऐं चवां थो किथे किथे असां ठाहियो बि आहे त जीअं ॿिए खे नुक़सानु पियो, पर ॿिए खे सिर्फ़ु नुक़सानु न पियो थिए, ओवरऑल मुल्क जी लाइ सुठो न पियो थिए। ठीकु आहे, सभु कॉलर वठी वठूं, पोइ अशफाक साहब जी ॻाल्हि ते अचूं था। चवंदा हाजी अब्दुल अज़ीज़ चांडियो मोरोमा। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? हा साईं, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। हा साईं, मां अॼु कादी अली साहब खां इहो सुवाल थो कयां त हेॾा सिंध गवर्नमेंट जो रोज़ानो असांजा पीपल्स पार्टी वारा ऐं सिंध गवर्नमेंट आहे मौजूदा जेका हुकूमत सरकार आहे, रोज़ानो कंहिं न कंहिं ज़िले में कंहिं न कंहिं डिवीज़न में एहतिजाजी मुज़ाहिरा करे पई हर तहलके सतह ते।
त भला जेके शयूं भई महांगाई आहे ऐं जेको आहे सो असांखे जेको पाकिस्तान में तमामु महांगाई वधी वई आहे, ठीकु आहे सर, पर जेके सूबे जे हथ में शयूं आहिनि जीअं त असांखे जेको जीअं त ॿियनि सूबनि में 1122 जी हिकिड़ी सहूलियत आहे त भई को बीमार हुजे, को मरी वियो, कंहिंजो लाश आहे त उनजे लाइ एम्बुलेंस मिले थी। सिंध गवर्नमेंट में असां वटि मार्शलाऊं ॿ दफ़ा 3 दफ़ा लॻियूं आहिनि, मुशरफ जे टाइम में लॻी आहे, ज़ालक जे टाइम में लॻी आहे, त असांजा लाश गॾ गाॾनि ते ऐं हिननि ते फटनि ते कोन वेंदा हुआ। ऐं असां वटि उहा सिंध गवर्नमेंट जे हथ में जेके शयूं आहिनि उहे असांखे कोन पियो। नांग जे लाइ असां वटि वैक्सीन कान्हे साईं, कुते चिते जे लाइ वैक्सीन कान्हे का। असांजी रेवेन्यू डिपार्टमेंट जी हालत इहा आहे त तपेदार खां वठी मुख्तियारकार खां तव्हां कंहिं क़िस्म जो को बि पनो बिना पैसनि जे तव्हां नथा वठी सघो। ऐं ॿिया कई असां वटि अहिड़ा मसइला आहिनि, जीअं थाणनि ते वञो त लाश रोडनि ते रखी रोड ब्लॉक कया था वञनि त असांजी FIR कटियो। बीमार हुजे त उनजे लाइ झोली खणी पिनियो थो वञे शहर में त असांखे इलाजु कराए, पोइ आख़िर उनजे लाइ छो नथा कनि अथई सिंध गवर्नमेंट वारा एहतिजाज त असां पाण जेका हिते जा माण्हू था जेका सिंध माण्हुनि जो वोट ॾेई उन्हनि खे कामयाबु कयो आहे, उन्हनि जे लाइ छो नथा एहतिजाज कनि, वफ़ा जे लाइ त कनि था साईं। इन जे लाइ काई साहिब खां पुछिणो आहे, महिरबानी सर। अशफाक साहब, हाणे हीउ जेको तव्हां सुवाल कयो पिया त अगरि कंहिंखे वोट मिलिया आहिनि त उन्हनि खे कहिड़ो बि वोट मिलियो आहे, उन्हनि जो इशारो इहो त कराची में जेको लंडन वारो MQM हुई त साईं उन ते अणसीधी तरह त बैन कयो न, जॾहिं करिणो जेसि ताईं उहो हुननि जी जेके हुआ सॼा कारनामा ऐं कारस्तानियूं जेसि ताईं असांजे मुख़्तलिफ़ क़ुवतनि खे क़ाबिल क़बूल हुआ त ठीकु हुआ, पर पोइ जॾहिं क़ाबिल क़बूल न थिया त हिननि खे प्रेस कॉन्फ्रेंस बि करणु कोन ॾिनो, हिननि खे माण्हू न बीहारणु ॾिनो। पोइ हिननि वरी हिकिड़ी MQM पाकिस्तान ठाहियो, साईं नालो न पियो खणे, त नालो खणा त हुननि त ठाहे पंहिंजे पाण खे हुन वारे खां पासीरो करे छॾियो, हिते बि ठाहे वठंदा त ठीकु थी वेंदा। सो थोरो भेट हुते हुनखे जॾहिं करिणो हो फ़ैसिलो थियो त बैन करिणो आहे त बैन त थी वई न, किथे आहे उहा, हाणे ॿी आहे, इसको आप दूसरा देखें, नया मॉडल है। सो अच्छा, सो बहरहाल आउं हिन बहस में नथो पायां, आउं त सिर्फ़ु सिंपल ॻाल्हि कयां पियो त ॾिसो कंहिंखे बि चाहे हू हुकूमत में अची वञनि, एतिरो वोट मिली वञे जो हुकूमत में अची वञनि, पोइ पॉलिसी ठाहिनि पार्लियामेंट मां या जीअं बि कैबिनेट फ़ैसिलो करे त बाबा फलाणे सफ़ीर खे कढी छॾियो, फलाणे सफ़ीर खे आणणु ॾियो, सफ़ीर खे कढी छॾियो, हिनखे आणणु ॾियो, जेको वणे कनि, छाकाणि त पोइ मुल्क जी अक्सरियत जेको आहे हुन धुर खे मैंडेट ॾिनो हूंदो त तव्हां असांजी फॉरेन पॉलिसी तव्हां हलायो, तव्हां असांजी दिफ़ाई पॉलिसी तव्हां हलायो, तव्हां असांजी दाख़िली पॉलिसी हलायो, तव्हां असांजी माशी पॉलिसी हलायो। अगरि हिकिड़ो मौलवी साहिबु हाणे नालो थो खणा, उन चयो त IMF जे कर्ज़ जो त सिंपल, मुंहिंजी वीडियो ॾिठी, सिंपल हल आहे, को मसइलो ई कोन्हे, चई छा हल आहे, चई चयो नथा ॾियूं, जॾहिं हूंदो त जाओ। सोचे बिस्मिल्लाह, इहो छा हुकूमत करे सघे थी? हा, पाण हुकूमत में अची वञनि पोइ चई छॾीनि, अगरि पाकिस्तान जा माण्हू हुननि खे वोट ॾेई छॾीनि था, भले पोइ IMF खे चवनि त जाओ नहीं देते, पर सुभाणे लॉन्ग मार्च करे आऊं यासिर ऐं अशफाक साहब बीह रहूं ऐं 4 वोट बि वठी वठूं ऐं ॿियूं त IMF खां पैसा न ॾियणा आहिनि, हाणे हू व्याज था वठनि असांखां, भाई त पोइ तव्हां इलेक्शन चूंडी अचो हुकूमत में इहो कमु करे वठो न। अच्छा, ऐं पोइ न मञिजे त पोइ हथियारबंद कमु कजे त जस्टिफाई कीअं आहे अशफाक साहब? सिर्फ़ु ॾिसो इहो कमु PTI करे वठे, अवल त 2018 जा वोट जेके आहिनि उहे केतिरा लेजिटिमेट आहिनि या न आहिनि उन ते बहस नथो कयां, पर PTI सरकार आहे न, हू फ्रांस जे सफ़ीर कढी छॾे, हुनखे त मैंडेट ॾिनो आहे माण्हुनि, प्रेशर ग्रुप कीअं कंदो इहो कमु? आई डोंट एग्री विद दैट। अच्छा, चंडे साहब जी पर कॉलर वठी वठूं, ज़ुल्फ़कार खाकी हैदराबाद मां। जी खाकी साहब, छा चवणु चाहींदा? हा सर, आऊं गुज़ारिश करणु पियो चाहियां त पूरी दुनिया जी जेका पॉलिटिक्स आहे या इकोनॉमी आहे हुनखे ऑयल यानी तेल जेको आहे उनखे तमामु अहमियत ॾिनी वेंदी आहे, त तेल जी जेका ट्रेड आहे या तेल जो जेको ज़ख़ीरो आहे उन ते हड़प करणु, उनखे फबाइणु या उहो कंहिंखे ॾियणु, इहे सभु जंगियूं वग़ैरह जेके बि थियूं दुनिया में चवनि था त इन तेल ते कब्ज़े जे लाइ थियूं हुयूं। ऐं जिन माण्हुनि ओधर ते तेल वरितो चवनि था त उन्हनि मुल्कनि जी वरी पंहिंजी का ॻाल्हि कोन रही ऐं उन्हनि मुल्कनि जे मथां वरी ॿियनि मुल्कनि जा जेके आहिनि हुकुम हलिया। असांजे मुल्कनि में बि 70 खां वठी 80 वारे ॾहाके में जेको आहे सो ॿाहिरियूं कुवतूं आयूं, उन्हनि असांखे डॉलर बि जाम ॾिना, तेल बि जाम ॾिनो ऐं उन्हनि पंहिंजा मक़सद बि माणिया। हींअर ताज़ो ई पाकिस्तान खे बि हिकिड़े
मुल्क पारां जेको आहे सो तेल ॾियण जी ऑफर कई वई आहे ऐं उन तेल जे ॾियण खां यकदमि पोइ इएं सम्झो त जहिड़ो करे मुल्क में सियासी अनारकी वारो माहौल पैदा पियो थिए ऐं माण्हू उथिया आहिनि उन्हनि खे दॿायो वञे पियो उन्हनि खे चवनि था त हिन खे असीं दहशतगर्द करार ॾियूं या गैर सियासी पार्टियूं करार ॾियूं त छा हीउ सॼो उन तेल जो कमाल त कोन्हे जेको ॿाहिरां अचे पियो जेकॾहिं अहिड़े ठीकु आहे साईं काकी साहब कॉलर वठी वठूं पोइ अचूं था फिर बि मीर ख़ादिम रज़ा टालपुर पीरागोट मां जी टालपुर साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम इहो आहे त पंहिंजो हे जेको सिचुएशन हले पई हिन वक़्तु इहा ॼाणी मुंहिंजी क्रिएट कई वई आहे त पाकिस्तान जी जेका थोरी घणी पंहिंजो एस्टेबल थिए थी पंहिंजो कुझु बि त उनखे माना कंहिं बि तरीक़े सां पोइ कयो वञे दुश्मन साईं ॿिया बि मुल्क आहिनि पर इंडिया असां सां बाक़ाइदे खुलियो विढ़े थो पियो हर ॻाल्हि जे हिसाब सां हर पासे जे हिसाब सां पंहिंजो ख़र्चा करे ॿियो टियों करे असांजे माण्हुनि खे जज़्बाती करे हाणे वॾो टोलो कोन्हे को साईं अॻु में बि ईअं ई थियो हो जॾहिं पंहिंजो लाल मस्जिद जो मामिलो थियो त हिन में पंहिंजो सही बाक़ाइदे वॾो मसइलो हलियो साईं हीअं थी वियो छोकिरियुनि हे रोड पकिड़े वरिता फलाणी इहो सिनेमा बंदि करे छॾियऊं साईं सैलून बंदि करे छॾियऊं हर शइ बंदि करे छॾियऊं पर जेॾी महिल उन्हनि ते एक्शन थियो तेॾी महिल चयूं साईं वॾो ज़ुल्म थी वियो साईं वॾा मासूम मारिजी विया फलाण थी विया तीर थी विया सो हाणे हुकूमत ज़ाहिर आहे कोशिशि पंहिंजे आख़िर ताईं इहा ई कंदी त को अहिड़ो मसइलो न थिए मां काज़ी साहिब इहो जेको तजियो त साईं पंहिंजो फाइनली त माना को अलमियो जनम न वठे सो हुकूमत इन ताईं कोशिशि कंदी पर साईं आख़िर केसि ताईं सबुर जो बि हिकिड़ी इंतिहा थींदी आहे जेको आहे सो पोइ पंहिंजो हिननि खे त कंहिं बि तरीक़े सां रोकणो पवंदो हुकूमत खे जेकॾहिं न अज़ीज़ चांडियो साहब चयो त पीपल्स पार्टी महांगाई जे ख़िलाफ़ त करे पई पर पोइ हुननि हिकिड़ी लिस्ट ॻणाई त भई एम्बुलेंस न आहे तपेदार बिना रिश्वत जे सर्टिफिकेट नथो ॾिए बीमार जो हीअ थिए थो हीअ थिए थो हीअ थिए थो चांडियो साहब हीअ सभु ॻाल्हियूं बैड गवर्नेंस जे ज़ुमरे में अचनि थियूं त जॾहिं ख़राबु हुक्मरानी थिए थी महांगाई बि हुनजो हिसो आहे पर महांगाई जेको हींअर जेको सॼे मुल्क खे सिंध जे माण्हुनि खे विकोड़ियो आहे हू फेडरल गवर्नमेंट जी पॉलिसीज़ पेट्रोल गैस टैक्सिस डॉलर बिजली इहे सभु फेडरल सब्जेक्ट्स आहिनि त तव्हांजी ॻाल्हि त पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे उन ई ॻाल्हियुनि ते एहतिजाज कंदी जेके हुनजे ज़ुमरे में नथा अचनि ऐं माण्हुनि खे तकलीफ़ में आंदो आहे ज़ाहिर आहे उहो त हाणे अगरि चांडियो साहिब पोइ जिन्हनि ॿियनि बि त हिते वोट वरिता आहिनि सिंध मां उहो ॿियनि ते करे वठे जी हा उहो छो नथा कनि ॿिया छो नथा कनि अगरि पर हाणे छा आहे त हू उन्हनि खे शायदि एतिरी स्ट्रेंथ न आहे या एतिरी दिलचस्पी न आहे जेको बि आहे सो ज़ाहिर आउं पंहिंजे ऐबनि जे ख़िलाफ़ त एहतिजाज कोन कंदुसि ऐं त यासिर जे ऐब जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदुसि सो सिंपल लॉजिक आहे हू बैड गवर्नेंस आहे ही इमरान ख़ान जी बैड गवर्नेंस ते एहतिजाज कोन पियो थिए ही हुनजी महांगाई वारी पॉलिसीज़ ते एहतिजाज पियो थिए ॿिया इमरान ख़ान वारा हुननि जी करे वठनि केरु थो रोके केरु थो रोके अच्छा खाकी साहब न ही पेट्रोल जो मामिलो सऊदी तव्हां नालो अलाए छो न पिया खणो सऊदी अरब ॾिनो आहे असांखे ऐं पहिरीं बि ॾिनो हो हिन ॻाल्हि सां जेका GT रोड सां तव्हां ॻंढियो पिया मूंखे हिन में को लिंक नथो नज़र अचे हू ऐं असां उहे कहिड़ो पेट्रोल सिर्फ़ु छो असीं डॉलर वठूं पिया IMF खां ऐं हीअ सऊदी अरब खां बि डॉलर बि वरिता आहिनि असां UAE खां बि डॉलर वरिता हुआ असीं चाइना खे बि चवंदा रहंदा आहियूं असांखे जेको ॾेई छॾे असां वठण लाइ तयारु वेठा आहियूं सो ऐं असां ज़ाहिर कशकोल त असां कॾहिं असां कंहिंजे साम्हूं फैलायो कोन्हे पाणे माण्हू अची विझी वञनि त असीं छा कयूं मीर साहब तव्हां चयो त हिन में फॉरेन दुश्मन आहे बिल्कुलु इंडिया जो जिथे वस हले थो बलूचिस्तान आहे हिते हुते जिथे हुनजो वस हले थो करे थो TTP आहे त पोइ डिक्लेयर कयो न TTP जे लाइ त हिकिड़ी डिक्लेयर्ड पाकिस्तान जी पॉलिसी आहे असां डोज़ियर्स बि ठाहिया त जेके अफ़गानिस्तान जॾहिं ही तालिबान खां अॻु वारी हुकूमत हुई असां UN में बि विया पाकिस्तान गवर्नमेंट त हितां जेके दहशतगर्दनि खे सपोर्ट जेको आहे इंडिया करे रहियो आहे त TLP जो ॿुधाए छॾियूं हुनजा साबितियूं ॾिनियूं असां त हिननि खे कीअं सपोर्ट पई अचे इंडिया मां हिननि जी बि ज़ाहिर कनि ज़ाहिर करे छॾियो
ॻाल्हि ख़तम थी वेंदी। जी हा, ठीकु आहे। इहो ॾिसो न, इहो त जनरल माना ही आऊं हिन ॻाल्हि जे चाहे ही कलदम तंज़ीम हुजे का ॿी हुजे, को फ़र्द हुजे, ही जेको असी वेही तव्हांजी मूंखे ॻाल्हि न पई वणे, आऊं तव्हांखे मुल्क दुश्मन करार ॾियां थो, ऐं तव्हांखे दुश्मननि जो एजेंट करार ॾियां थो, एॾो वॾो संगीन इल्ज़ाम हणण खां पहिरीं मूं वटि का त साबिती हुजणु खपे। जी हा, जी हा। सिर्फ़ु आऊं जेको तव्हां ॾोहो कयो आहे, ॾिसो क़तल दहशतगर्द माण्हू मारे थो, उहो बि क़तल करे थो, हिकिड़े तू छा ते प्लॉट जे झेड़े ते या गाॾी जे टकर ते माण्हू मारे थो, उहो बि क़तल हुजे थो, पर ॿिन्ही जी ॿई हुजनि क़तल था, लेकिन छाकाणि त इंटेंशन दहशत पखेड़ण जे वजह सां हुन ते दहशतगर्दी एक्ट लागू थिए थो, जी हा। ऐं ॿियो हिकिड़ो क़तल हुजे थो, जी हा, 302 जो नॉर्मल केस थिए थो। मर्डर हुजे थो। जी हा। सो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ा माण्हू तव्हांजे मुल्क खे नुक़सानु पहुचाइनि पिया पंहिंजी बेवकूफ़ी, पंहिंजे मुफ़ादात या पंहिंजी अञा कहिड़े बि नाले में, ऐं हिकिड़ा माण्हू ॿियनि जे एजेंडा ते कमु कनि पिया। मूंखे ख़बर न आहे त ही कलदम तंज़ीम कंहिंजे एजेंडा ते अगरि आहे त पोइ जीअं TTP लाइ आहे, उहे जेके तहरीक तालिबान वारा आहिनि, उन्हनि ते इल्ज़ाम आहे त इंडिया हुननि खे सपोर्ट कंदो आहे, हिननि वटि हिननि जा बि साबितियूं आहिनि त ज़ाहिर करणु खपनि, बिल्कुलु साम्हूं अची वञनि जेके बि। पर सभु अगरि नंढड़ी ॻाल्हि सां कनेक्ट करे, टाइम घटि बचो आहे, त इलेक्शन कमीशन त चवे थी त हुकूमत जेको आहे पाबंदी लाइ चवंदी त तॾहिं असां पाबंदी हणंदासीं TLP ते इलेक्शन में हणंदा। सही, एक्चुअली हुकूमत जो प्रोसीजर आहे न, हिननि खे सुप्रीम कोर्ट पे वञिणो आहे। ही ईअं थोरी नोटिफिकेशन सां हुननि जी सरगर्मियुनि ते त पाबंदी लॻी वेंदी, जेका सरगर्मियूं कनि पिया, जुलूस कढनि पिया, पाबंदियूं न आहिनि उते बि पाबंदी जेका सरकार हणी सघे थी उहा बि न पई हणे। जी हा। बाक़ी हू त सुप्रीम कोर्ट में वरी जॾहिं ही पंहिंजो पेश कंदा, सुप्रीम कोर्ट एग्री कंदी त हा ही कलदम तंज़ीम आहे, हू इलेक्शन कमीशन खे चवंदी त बाबा हिननि खे आईंदा इलेक्शन न विढ़ण ॾियो, गवर्नमेंट प्रोसीजर त फॉलो करे। ठीकु आहे, ठीकु आहे अली साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।